मानू नची चवंता असां जी मंजिल परे आले के असां जी मंजिल आसान आए असां के मंजिल जरूर मिलंदी। दावत किताब जे को 22 मई जे फाते सालारे शेर नौजवान अदीब दानिश्वर नौजवान दिल जी धड़कन मोहतरम अयाज लतीफ फरीद साहब के हर दौर हुए जो हर दौर हुए जो ओ दम दमादम ओ दम दमादम ओ दम दमादम आशान तुझो अयाज लतीफ आशान तुझो अमान तुझो अमान तुझो संत तुझी आशान तुझो ओ संजोरे पर संजोगी ओ संजी वाई संजोगी। शहदादपुर जा साथियों, शागिर्दों, व्यापारियों, दुकानदारों, भावरों, भेनरों, अज वो सोचो पे ईंदे इन रैली में लगंदे त सिंध जे इन्हनि शहरनि में सालन जा साल असांजी पार्टी सिंध जा ॿिया क़ौम परस्त सिंध जा ॿिया प्रोग्रेसिव माण्हू ईंदा रहिया, तव्हांखे सुजाग करण जी कोशिश कंदा रहिया। अदीब, शाइर, मीडिया जा दोस्त सिंध जे माण्हुनि खे 40 सालनि खां ॿुधाईंदा रहिया त तव्हां सां ही हशर थिए पियो। सिंधियो, तव्हीं वॾेरनि जे पोयां आहियो, वॾेरा तव्हांजो सौदो पिया कनि, भोतार तव्हांजो सौदो पिया कनि, तव्हांखे करोड़नि जे एवज़ में नौकरियूं ॾेई, अरबन जे एवज़ का नंढड़ी स्कूल जी इमारत या 1 किलोमीटर रोड ॾेई खरबे रुपया खाई तव्हांजे बचनि जो मुस्तक़बिल तबाह पिया कनि, पर सिंधियुनि न ॿुधो। 70 खां वठी बल्कि 1 यूनिट ठहण खां वठी हैदर बख्श शतोई, मोहतरम GM सैयद, मोहतरम शेख अयाज, मोहतरम इब्राहिम जोयो, मोहतरम कायद रसूल बख्श पलीर साहब, तनवीर अब्बासी, तारिक अशरफ, फकीर मोहम्मद लाशारी, उस्ताद बुखारी, हज़ारे माण्हू ॿुधाईंदा रहिया त सिंधियो, तव्हांजे खून ऐं तव्हांजे बचनि जो सौदो पियो थिए, तव्हांजे वोट जो सौदो पियो थिए। असीं तव्हां ॾे ईंदा रहियासीं, अपीलूं कंदा रहियासीं, बार बार असांजी क़यादत तव्हां वटि ईंदी रही, मायूस न थी, गुज़ारिशूं कंदी रही, पर तव्हां बार बार उन्हनि वॾेरनि खे चूंडींदा रहिया जेके तव्हांजे रब्त जो ऐं मुस्तक़बिल जो सौदो कंदा रहिया, पर फ़क़ति तव्हांजे काजनि में, तोहरनि में, शादियुनि ते अची लिफ़ाफ़े में 500 रुपया या 1000 रुपयो विझी फातह लाइ हथ खणंदा रहिया ऐं तव्हां उन्हनि फातह लाइ खयल हथनि ते 5 सालनि लाइ पंहिंजो नसीब लिखी उन्हनि खे ॾींदा रहियो। असीं थकासीं कोन, असां फैज़ जे लफ़्ज़नि में जब भी अबरू दरे यार ने इरशाद किया, जॾहिं बि यार जे अखियुनि इशारो कयो, यार केर सिंधी माण्हू, जब भी अबरू दरे यार ने इरशाद किया, जिस बयाबा में भी हम होंगे चले आएंगे, दर खुला देखा तो शायद तुझे फिर देख सके, बंद होगा तो सदा देके चले जाएंगे। सदाऊं ॾींदा रहियासीं, तव्हांजे दरनि ते ईंदा रहियासीं, तव्हांखे गुज़ारिशूं कंदा रहियासीं, ऐं तव्हां जो जॾहिं सदाउनि मां कमु न हलियो, गुज़ारिशुनि मां कमु न हलियो,
सुतल रही, सिंध अघूर निंड में रही। सिंध जा वॾेरा सिंधी माण्हुनि जे मथनि ते हथ फेराए उन्हनि खे चवंदा रहिया सुता पिया हुजो। ऐं तव्हांजा शाह बंदर में माण्हू शहीद थी विया, टोड़ी पाठक में शहीद थी विया, तव्हांजा मुर्तज़ा भुट्टो जहिड़ा ज़ाल शहीद कया विया, ज़ुल्फ़िकार अली भुट्टो शहीद थियो, बेनज़ीर भुट्टो जहिड़ी भेण शहीद थी, शाहनवाज़ शहीद थियो, नज़ीर अब्बासी आशिक़ जुड़ेजो ऐं नवाज़ कंधाणी शहीद थिया, फाज़िल राहू शहीद थियो, यूसुफ जखानी शहीद थियो, रूपलो चोलानी ऐं तुनियो ऐं इसराई कुर्बान खावड़ ऐं तव्हांजो ऐं मुंहिंजो भाउ बशीर ख़ान कुरैशी सभु हलिया विया। तव्हांजा माण्हू कृष्ण विया, पर सिंध जे माण्हुनि शायदि सिंध जे शायदि माण्हुनि इहो फ़ैसिलो कयो त आवामी तहरीक इन्हनि समूरनि शहीदनि जे खून जो प्लान तोखे करणो आहे। इहो प्लान आवामी तहरीक खणी मैदान में लथी। ऐं पोइ तव्हां ॾिठो त आवामी तहरीक जा कारकुन, आवामी तहरीक जूं भेनरूं, आवामी तहरीक जूं ग़ज़ाला बतूल सिद्दीकी जहिड़ियूं भेनरूं, हवा बाइतार ऐं आमना पलीरो जहिड़ियूं भेनरूं, ऐं सतार उन्हण ऐं एजाज़ बलोच जहिड़ा ऐं शबीर बुलेदी जहिड़ा ॿार सिर ते कफ़न ॿधी दहशतगर्दनि जे शहर में लथा ऐं जालियुनि जो नज़ारो ॾेई दहशतगर्दनि खे ललकार कयो। ऐं तव्हां ॾिठो त उहे माण्हू जिन खे तव्हां वोट ॾेई अहवारनि में पुॼाईंदा आहियो, कल सदर साहब जो इजलास हो, टियों ॾींहुं वज़ीर आला साहब इजलास कयो, सिंध जे कंहिं हिकिड़े शहपर वठींदड़ मर्द कंहिं हिकिड़े वज़ीर का हिकिड़ी दाह बुलंद कई। को हिकिड़ो सिंध जो MNA MP ॿुधायो जेको वज़ीर हुजे जंहिं 22 मई जे कंहिं माण्हुनि लाइ का दाह बुलंद कई, जंहिं चयो तादी ग़ज़ाला तुंहिंजे रत जो हिसाब वठंदुसि। को हिकिड़ो गैरतमंद आहे पीपुल्स पार्टी में, को हिकिड़ो अहिड़ो माण्हू आहे जेको चवे त MQM जा दोस्तो तव्हां असांजो खून वहायो आहे, तव्हांजे रणछोड़ लाइन जे ऐं ली मार्केट जे सेक्टर इंचार्ज ऐं मलेशिया आयल दहशतगर्दनि असांजे भेनरुनि जो सभु खून हणी क़तल कयो आहे। केरु कोन पुछो। जमायत इस्लामी ॻाल्हायो, लियारी जे बलोचन ॻाल्हायो, मुस्लिम लीग नवाज़ ॻाल्हायो, जसकम ऐं STP ऐं SUP ऐं शहीद भुट्टो ऐं JUI ॻाल्हायो, पर तव्हां जिन खे चूंडींदा आहियो उन्हनि कोन ॻाल्हायो। जिन खे तव्हां चूंडे अहवारनि में मोकिलींदा आहियो उहे तव्हांजे मौतनि ते, तव्हांजे क़तल ते ख़ामोश आहिनि। जिन खे तव्हां पंहिंजे सिरनि ते विहारींदा आहियो, जिन जे हथ जी लोल ते तव्हां कुर्बान वेंदा आहियो, जेके तव्हांखे शहीदनि जा किस्सा ॿुधाईंदा आहिनि, शहीदनि जे कब्रिस्तान जा दास्तान ॿुधाईंदा आहिनि, उन्हनि तव्हां ते गोलियूं हलरायूं ऐं कंटेनर रखी तव्हांजो रस्तो बंदि कयो। ऐं उहो माण्हू जेको पंहिंजी भेण बेनज़ीर भुट्टो खे रावलपिंडी जे रस्ते ते क़तल थियण महिल, शहीद थियण महिल गाॾी छॾे भॼी वियो, उहो तव्हांजे भेनरुनि खे चवे थो त तव्हां कराची छो आहियो। उहो रहमान मलिक सिंध जो सॼो आहे या गदर? रहमान मलिक केरु
सिंध में हमने हड़ताल की, किसी एक उर्दू बोलने वाले भाई को खराश तक नहीं आई। ये है सिंधियों की गैरत, ये है सिंधियों का जज्बा। छुप के घरों की छतों से और खिड़कियों से फायर करने वाले दहशतगर्दों, छुप के मुकाबला करने वालों, छुप के लोगों का निशाना बनाने वालों, दहशतगर्दों, 6 करोड़ सिंधियों ने 23 मई को अपने किसी एक भाई, किसी एक पुलिस वाले भाई, किसी एक सरकारी मिल्कियत, किसी एक गाड़ी को भी नहीं नुकसान पहुंचाया, क्योंकि सिंधी समझते हैं कि ये लोग हमारे भाई हैं, ये सरकारी अमलाक हमारी है। एक तरफ हम हैं जिन्होंने आपको घर दिए, रिहाइश दी, अपने हिंदू भाइयों की छोड़ी जाने वाली प्रॉपर्टीज के ताले खोल कर दिए, रोजगार दिया, जमीनें दी, और एक तरफ तुम हो जिनको हमने आबाद किया। दर्शन कर दो, तुमने हमारी बहनों पे गोलियां चलाई। याद रखो, इस खून की बही हुई हर एक बूंद का हिसाब होगा। गजाला सिद्दीकी के जिस्म से बहने वाली खून की हर बूंद का हिसाब होगा। वो गजाला सिद्दीकी जो गोली लगने के बाद पुलिस वाले का पिस्टल छीन के फायर करने की कोशिश कर रही थी, उस गजाला सिद्दीकी का हिसाब होगा।